नओं दीरो वेझो पीरगोठ लाड़े वटां 3 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल 14 वरनि जी ثميره मंगी जी बाज़ियाबी लाइ सन्दस वारसनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। नओं दीरो वेझो पीरगोठ लाड़े वटां 3 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल 14 वरनि जी ثميره मंगी जी बाज़ियाबी लाइ सन्दस वारसनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद सुमरो। जी तारा नओं दीरो भरिसां पीरगोठ मोहल्ले में रहंदड़ 14 वरनि जी ثميره मंगी 3 ॾींहं अॻु में मुबैना तौरु अगवा थी वई। उनजे वारसनि मुसमात यासमीन मंगी, अयाज़ मंगी ऐं शोएब मंगी शहीद राणी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो आहे त 3 ॾींहं अॻु 3 जवाबदार घर में घिड़ी असांजी निंगरी 14 वरनि जी निंगरीअ खे अगवा करे खणी विया आहिनि। लाड़काणे जे सागर कॉलोनीअ जे रहवासनि अशरफ शर, सलीम शर ऐं शरीफ शर खिलाफ़ एनसी पिणु नौंदेरे थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार बासर हुजण करे का बि कार्रवाई नथी करे। न ई असांजी निंगरीअ खे हिन वक़्त ताईं पतो लॻाए सघी आहे त हू किथे आहे। जवाब असांजी न्याणी नाबालिग आहे ऐं हुनखे हथियारबंद ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि। उन्हनि पुलिस जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजी निंगरीअ खे बाज़ियाब कराए मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी तारा महिरबानी जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ। उन्हनि पुलिस जे आला अख़्तियारनि खां निंगरी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे।